घणे माल वारो घणी मिल्कियत वारो ख़्वाब हिकिड़ो ज़रूरु ॾिसंदो आहे। उहो कहिड़ो ख़्वाब हूंदो आहे? तुंहिंजी मिल्कियत तबाह थियण वारी थी, शिरक भरियो थींदो आहे। रब ॾिसे थो उहो क़बर में अंदरि हूंदो आहे, क़बर जी अंधेरी में हूंदो आहे। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम उन इंसान खे एतिरी क़ुवत अता कंदो आहे जो अगरि उहो इंसान दुनिया में हुजे त मां तो चवां त वज़न वारी कहिड़ी बि शइ उनखे ॾुखी लॻंदी उहा बि मथे खणी वेंदो, पर अफ़सोस आहे क़बर जी मिटी परे न करे सघंदो आहे। क़बर जी मिटी परे न करे सघंदो। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम उन इंसान खे वॾी क़ुवत ऐं ताक़त ॾींदो आहे। मिटी जेका अॼु तूं कुलनि ते खणे थो, इहा क़बर में तोखे ईअं लॻंदई ॼण मुंहिंजे मथां 10,000 फुट जो जबल पियो आहे। माल ऐं मिल्कियत खे अहमियत ॾिए थो, आख़िरत जे लाइ त कुझु सोचे बि न। दुनिया जे लाइ सोचेसि, इहो न सोचेसि मूंखे रब ॾे बि वञिणो आहे। रब जे ॾिने मां ग़रीबनि जी मदद बि न कई, रब जे ॾिने मां यतीमनि खे बि सहारो न ॾिनई, रब जे ॾिने मां बेसहारनि खे बि सहारो न ॾिनई। यादि रखे इंसान, इहा माल मिल्कियत हिते रही वेंदी, पोइ हिनखे विड़ाए वेंदी। पंहिंजी हयाती में सभु कंहिंसां हक़ कर, आख़िरत जे लाइ सोच, इहो सभु हिते ई रहिजी वेंदी, खणी पाण सां गॾु कुझु बि न वेंदी। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जॾहिं तोखे ॾिनो बि आहे त वरी तोखां आज़माइश बि वठंदो आहे। आज़माइश जे वक़्त में शैतान इब्लीस जे विसविसा में अची रब जी ख़ल्क़ियल ग़रीब इंसान ज़ात खे नज़र अंदाज़ न कर, छो इहो बि इम्तिहान हूंदो अथई, इहो बि इम्तिहान हूंदो अथई। रब जे ॾिने मां ॾींदे अल्लाह अञा तोखे गंज ॾींदो, छो रब कंहिं इंसान जो थोरो न खणंदो आहे। तूं अल्लाह जे नाले ते कढ, रब तोखे वापसि बि ॾींदो डबल ते, पर तुंहिंजी दिलि इहा ई हूंदी त मां रब जे नाले ते ई ॾींदो हलां। आज़माए बि त ॾिसो न, जेतिरी महिनत सां तूं पैसो कमायो आहे, वरी उन कमाई खां वधीक पंहिंजी जान ते बि ख़र्च कंदो आहे। जेतिरो पाण खे जिस्म खे लोड़ाए पैसो त गॾु कंदो आहे, वरी उन ई जिस्म ते उन खां वधीक पैसो बि ख़र्च कंदो आहे। जेकॾहिं रब जे ख़ल्क़ियल इंसान ज़ात ग़रीब मिसकीननि जो सहारो बणिजी वेंदे, न तुंहिंजे मथां अहिड़ी बीमारी ईंदी, न वरी तोखे ॾुख ऐं ग़म मिलंदो। हर इंसान पछताए बि बाद में जॾहिं क़बर में अंदरि पियो आहे। क़बर जी दुनिया वॾी ॾुखी आहे, छो त उहा क़यामत ताणी हलंदी। दुनिया में थोरी तकलीफ़ ऐं बेसुकूनी में ईंदो आहे, हिते हुते वेही टाइम पास कंदो आहे। क़बर में त हिकु ई हंधि हूंदे। दुनिया में अल्लाह खे नज़र अंदाज़ कयो, क़बर में रब तोखे नज़र अंदाज़ कंदो। क़बर में इहा तुंहिंजी दुआ इबादत कंहिं कम जी न आहे, अल्लाह ॾे रड़ियूं इहे कंहिं कम जी न अथई। जॾहिं दुनिया में रब खे पंहिंजो न करे सघे त आख़िरत में रब खे छा पंहिंजो कंदे? हाँ, दुनिया तुंहिंजी आहे, आख़िरत अल्लाह जी आहे। यादि रख, इन दुनिया में अल्लाह तोखे ख़ल्क़ कयो त इन दुनिया में मगरूरी ऐं वॾाई न कर। आख़िरत जो बि सोच। ये अलाए केतिरा कारून, फिरौन, निमरूद, सिकंदर, अलाए केतिरा ये घरक बि थी विया। कयो उन्हनि ग़रीबनि जी मदद, बेसहारनि खे सहारो ॾियो, यतीमनि ऐं मज़लूमनि जो सहारो बणिज। दुनिया में हिकु नालो रखी वञ, नालो उहो न कर पाण सां जो मरी वञे त उन्हनि खे बि यादि न हुजे। उहो करे वञ जो मरी वञे बि त बि ॼण दुनिया में ज़िंदा आहे।